बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभी मानवारनि भाइरनि भेनरुनि साथियुनि साथियाणियुनि खे ऐं सभ खां पहिरियां चीफ गेस्ट उमेर बाजारी साहब उन सां गॾु आयल सभिनी भाइरनि खे परवीन तारिक जो सिक भरियो सलाम। सभ खां पहिरियां आउं पंहिंजे महिमान ख़ासि ऐं स्टेज ते वेठल सभिनी महिमाननि खे पंहिंजे तरफ़ां चंद सिटुनि में पंहिंजे महिमान ख़ासि खे आजियानो ॾियणु ज़रूरी सम्झंदसि। महिमान ख़ासि जे लाइ बुलंद सां अव्हांजी आजियां कबी, बुलंद सां अव्हांजी आजियां कबी, वॾी ऐं घणी ख़ुशीअ मां कबी, बुलंद सां अव्हांजी आजियां कबी, वॾी ऐं घणी ख़ुशीअ सां कबी। अॼोके प्रोग्राम जी शुरूआत अव्हांजे अचण सां कबी। मौज़िज़ महिमान ख़ासि स्टेज ते वेठल तमामु मौज़िज़ महिमान गिरामी, ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन ऑफ पाकिस्तान जे सभिनी मेंबरनि ऐं पिंडाल में मौजूदु तमामु महिमाननि खे सलाम। शाह लतीफ़ जे हिन शेर सां उन्हनि ख़ासि भाइरनि ऐं भेनरुनि लाइ कुर्ब कजनि तिन सां जेके खिली ठीकारिनि, कुर्ब कजनि तिन सां जेके खिली ठीकारिनि, नाहे तलब ताम जी रुगो पाणी बुख पियारिनि, जेके सचीअ दिलि सां सारनि तिन खे जायूं ॾिबियूं ॾींहनि। हाणे असां थी अॼोके उन्वान जी तरफ़, जीअं त अॼु असांजे हिन कॉन्फ्रेंस जो उन्वान आहे अमुन कॉन्फ्रेंस। ही तमामु घणो अहम उन्वान आहे। अमुन जी लफ़्ज़ी मायने आहे चैन, सुकून, आराम। इस्लाम में अमन अमान जो बेहद ऐं वाहिद तसव्वुर आहे। रहम, ख़ैरख़्वाही ऐं अमन पसंदी इस्लाम जो बुनियादी जुज़ आहे। इस्लाम में पहिरियां ई सलाम ऐं पोइ कलाम जी हिदायत आहे। अस्सलाम अलैकुम जो मतिलबु सिर्फ़ु इहो न आहे त तो ते सलामती हुजे, पर उन जो मफ़हूम इहो बि आहे त तव्हां मुंहिंजे तरफ़ां बि महफ़ूज़ ऐं अमन में हुजो। अमली तौर ते हिकु मुस्लमान खे इहा तालीम ॾिनी वञे थी त इहो समाज में अमन ऐं सलामतीअ जो नियापो ॾींदड़ हुजे, न कि तशद्दुद, नाइंसाफ़ी, ज़ुल्म, ज़्यादतीअ जो सफ़ीर बणिजे। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, महिरबाननि ते ख़ुदा रहम कंदो आहे। सो ए बंदो, अव्हां बि अल्लाह जी मख़लूक़ लाइ महिरबान बणिजो। इस्लाम में त ज़ुल्म जो तसव्वुर बि न आहे, बल्कि इस्लाम आयो ई ज़ुल्म खे ख़तमु करणु आहे। दुनिया में तवील मुद्दत ताईं रहण वारियूं इस्लामी हुकूमतूं इन जूं शाहिद आहिनि त ज़ुल्म ऐं सितम जे बजाए अदल ऐं अमन खे तरजीह ॾिनी वञे। यादि रखो, हुकूमत कुफ्र सां त हली सघे थी, पर ज़ुल्म ऐं ज़्यादती सां न। जुल्म की टहनी कभी फलती नहीं, जुल्म की टहनी कभी फलती नहीं, नाव कागज़ की सदा चलती नहीं। पर अफ़सोस सां चवणो थो पए, अॼु असांजो समाज तमामु घणी बुराइयुनि में जटिलजी वियो आहे। अमन जूं कामयाबियूं जंग जी कामयाबियुनि खां कंहिं बि तरह घटि न आहिनि। असांजो मुल्क पाकिस्तान, असांजो मिठो वतन सूबो सिंध पंहिंजी ज़िंदगी जे ॾुखे दौर मां गुज़री रहियो आहे। असांखे अमन जी सख़्तु ज़रूरत आहे। मां हिन कॉन्फ्रेंस में शरीक
तमाम एवजन खे गुज़ारिश कंदसि कबीलाई झगड़ा ऐं ॿियूं जेके ख़ुदियूं रस्मूं ख़ासि तौर ते असांजे सिंधी समाज में असां ते जुड़ियूं वयूं आहिनि कारोबारी जी रस्म संग चटीअ जी रस्म नंढड़नि ॿारनि सां जेके चाइल्ड अब्यूज़ थियनि पिया अॼुकल्ह इलाही सारा केसिस सामने आया आहिनि इन्हनि सभिनी ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं उन्हनि खे रोकण लाइ असांखे कोशिशूं वठणु खपनि जीअं असां पंहिंजे मुल्क ऐं समाज में अमन क़ाइमु करे सघूं हिकु हक़ीक़त आहे त इंसान सां फ़रिश्ता बि रही सघनि जे अगरि हू असल में असां अॼु अमन जो पैगाम ॾियण आया आहियूं मुख़्तलिफ़ शहरनि खां जीअं मां कराची खां आई आहियां त उहो अमन जो पैगाम असांखे पहुचाइणु खपे ऐं असां सभु गॾिजी करे इन लाइ काविश कंदासीं त ज़रूरु कामयाबु थींदासीं ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन ऑफ पाकिस्तान जे मर्कज़ी चेयरमैन ऐं असांजी अमर आपा ज़ुबेदार जनरल सेक्रेटरी ऐं तमामु सभु भाइरनि भेनरुनि